बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम घड़ी मेहरबानी शेख अब्दुल्ला साहब। मौजूद दोस्तों, आवाज विच में अवां सां मुखातिब हुया बहरान टेलीविजन सरवान असांजा दोस्त क़ुरान नबी मोराई साहब जिन झंड जर में रोशनी पकड़ी पवन बरकतन में जिंदगी जागी पवन मार्जन जीरे जहां में जन्नतूं ऐं सिद्ध तुंहिंजा ॻोठ जे सुधरी पवन। मुबारकबाद जब मुस्तक आहिनि डॉक्टर अबू शान बलोच साहब जी शख्सियत पंहिंजे पूरे वक़ार ऐं एज़ाज़ सां अवां जी अखियुनि जे साम्हूं आहिनि। असांजे कोहिस्तान जे राजा असांजे साईं मलिक असद सिकंदर ऐं ग़ुलाम नबी मोराई साहब जंहिं ही सिटाव ठाणे बूरा खाने जे पहाड़नि में इल्म ऐं तालीम जे ॾींहं खे ॿारनि जे लाइ रोशन कयो आहे। अभी मुबारकबाद जब मुस्तक आयो जो ही महीनो रबीउल अव्वल आहे ऐं उनजे जनम जो महीनो आहे जंहिंजे ज़ुबान ते पहिरियों लफ़्ज़ इक़रा ऐं जे चयो त अना मदीनतुल इल्म ऐं इल्म शहर ऐं हिन शहर में अवां सभिनी जी आॾो गुज़ारिश कंदुसि पंहिंजे दोस्त माजिद अलीअ खे त पाण अचनि ऐं पंहिंजे भंडार नाटक मंडली हैदराबाद जे पारां पंहिंजे ख़ूबसूरत टैबलो जो तालीम जी बुनियाद ते आहे अवां जे आॾो पेश कनि। हिन टैबलो जो बुनियाद ऐं हुनजो मौज़ू आहे तालीम ज़रूरी आहे। अवां जी तमामु तर तालीम अजकल के ज़माने में तालीम ज़रूरी अजकल के ज़माने में तालीम ज़रूरी बादशाह पर इल्म की जिंदगी के भारत आज की मीरा अभी तो तोरे बारो रंग तो बारो अपनी काठी निभजा पाया अजकल के ज़माने में
छोकरा छोकरियों सब गॾु पिया पढ़नि स्कूल में मास्टर छो नथो अचे मास्टर बाबा मास्टर खे रिश्वत ते ॾियारियल आहे हुनजे करे नथो अचे महीने में एतिरो ॾींदो आहे शुक्र दुआ